साईं मुफ्ती सैयद मोहम्मद हसन शाह बुखारी हुसैनी हफिज़हुल्लाह बितूल हयातिही साहिब जन तमाम वज़ाहत सां दलीलन सां मोहब्बत भरियो पैगाम तव्हां खे पहुचायो। यकीनन तव्हां ऐं असां जूं दिलियूं सोणनि जे मलफूज़ात खां मुस्तफ़ीज़ थियूं आहिनि। ज़ुहर जी निमाज़ भी पढ़नी आहे, टाइम भी तमाम थोरो आहे। हिन ॻाल्हि खां मां शुरूआत कंदुमि। हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह ताला अलैहि सभु चओ सुभान अल्लाह। साईं जन जो हिकिड़ो मुरीद आहे, सुबुह जो उथी करे पंहिंजे ज़मीन ते वियो आहे, झार अची करे फसल खाइण शुरू कयो आहे। हिन हिकु पत्थर खयो चई झार खे उछलायां, हिकु हयईं त बि पखी न उॾरिया, ॿियो हयईं त बि न उॾरिया। पोइ हिन दिलि में सोचियो भला घणो खाईंदा, जेतिरो हूंदो नसीब में खाईंदा, मुंहिंजो फसल बचंदो, वञा वञी करे मुर्शिद जे दरबार मां थी अचां। मुरीद जो जॾहिं सोणनि जे दरबार में पहुतो, ख़िदमत खां बाद में आख़िर में जॾहिं मोकिलाइण लॻो, अर्ज़ु पियो करे त सुहिणा हिकिड़ो मसइलो त मूंखे सम्झायो, मुरीद पाण मुर्शिद जे ईंदो आहे या मुर्शिद घुराईंदो आहे? दिलि ठरी आहे त थोरो सुभान अल्लाह चओ। छो ख़िताब न थींदो, इंशाअल्लाह 3:30 बजे निमाज़ पढ़णी आहे, त बस तव्हांखे चंद मोहब्बत भरियूं ॻाल्हियूं ॿुधाइणियूं आहिनि। अर्ज़ु कई त सोना मुरीद पाण ईंदो आहे या सब तव्हां ॻाल्हायो, या मुर्शिद घुराईंदो आहे? अल्लाह अकबर। पाण फरमायो पुट मुरीद पाण अचे हां त झार खे उथारे अचे हां, इहो मुर्शिद ई घुराईंदो आहे। अल्लाह। त पोइ अॼु बि थियो ईअं ई। सुबुह जी निमाज़ पढ़ी, मां मुंहिंजा वालिद गिरामी थोरो ईअं वाक जे लाइ ॿाहिरि निकितासीं, कार अची बीठी, चई बाबा हलो मुर्शिद सोणे। अल्लाह सुभान। उनमें मां छा थो करे सघां साईं? न का कपिड़ा बि सादा पातल हुया, टोपी पातल हुई, मां ॿाहिरि निकितो पिया, बूट बि वाक वारो पातल, चई बाबा हलो मुर्शिद जे दरबार। हाणे बदनसीब मुरीद आहे न जेको मुर्शिद खां परे थिए। पोइ मूं इहा ई शइ दिलि में सोची त जमायत खां पहिरियों मुंहिंजो सोणो मुबारक ॾियणो थो चाहे मूंखे। त इन जे करे ई देरि थी वई हुई। अल्लाह ताला तव्हांखे उन इंतज़ार जूं बि बरकतूं रहमतूं अता फरमाई। इल्म जी महफ़िल आहे। मूंखां अवल हज़रत क़िबला साईं मुफ्ती साहिब जन बि ॻाल्हायो, अल्लामा मौलाना साईं फैज़ मोहम्मद बर हुसैनी साहिब जन बि ॻाल्हायो। साईं जन उलमा जी फज़ीलत ॿुधाई त उलमा जी फज़ीलत आहे इल्म जे करे। अब छाजे करे फज़ीलत आहे? थोरो ॻाल्हायो, छाजे करे फज़ीलत आहे? इल्म जे करे फज़ीलत आहे। पोइ जंहिं इल्म खे पढ़ी करे 1400 साल खां बाद में अचण वारे मुस्लमान खे अल्लाह एॾो रुतबो थो अता फरमाए। जंहिं इल्म खे पढ़ी करे अल्लाह ताला आलिम खे एॾो रुतबो थो अता फरमाए, उहो इल्म जंहिं मुस्तफ़ा जे पाक ज़ुबान मां ज़ाहिर थियो आहे, उन दिलबर जे इल्म जो शान छा हूंदो? सुभान अल्लाह सुभान अल्लाह। अॼु मां अव्हांखे ॿुधाईंदुमि त मुंहिंजे दिलबर जो इल्म छा आहे। अचो सिक ऐं मोहब्बत सां दिल जे हुज़ूर सां सिक सां मोहब्बत सां सलात पढ़ो त मां अव्हां जे साम्हूं अल्लाह जो क़ुरान पढ़ां। ऐं हिकिड़ो मशहूर एतराज़ आहे इल्म खे न मञण वारनि जो। इंशाअल्लाह अॼु जे हिन ख़िताब में उन्हनि खे फ़क़ीर अहिड़ो जवाबु ॾींदो जो उहे त जवाबु न ॾेई सघंदा, उन्हनि जा पर पोटा बि जवाबु न ॾेई सघंदा। क़यामत अची सघे थी, मुल्ले जी ज़ुबान कॾहिं कोन खुलंदी। अल्लाह सुभान। हिकिड़ो मशहूर एतराज़ आहे, उनजो जवाबु मां कॾहिं बि कोन ॾिनो आहे, पर उनजो जवाबु अॼु जी तक़रीर में ॾियणो आहे। हिकिड़ो तोहफ़ो ॾियणो आहे, तोहफ़ो सरप्राइज़ ॾियणो आहे। हूअं बि अल्हम्दुलिल्लाह 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 मुस्तफ़ा जे ग़ुलामनि जो को मुक़ाबिलो करे ई कोन थो सघे पियो। मुंहिंजे मदनीअ जा वफ़ादार काॾे, गद्दार काॾे, वफ़ादारनि जो अल्लाह शान बुलंद फरमाए छॾियो आहे। ऐं साईं जिन बि आलिमनि जी ॻाल्हि कई, उन आलिमनि मां आशिक मुराद अथव, मुला मुराद न अथव। तव्हां वरी सम्झो त मुला बि आलिमनि, न न मुला न, कसम तो खणी चवां मुला न।
नबी सही फरमायो जहन्नम में पहिरियों पहिरियों आलिम वेंदा। या भी हदीस पाक आहे। जी बाबा मुझा सही उहे वरी केड़ा जेके पहिरियों पहिरियों वेंदा? फरमाया उहे उलमाए सू हूंदा, सू उलमा। केड़ा उलमा जेके पंहिंजे नबीअ जे उम्मत खे नबीअ खां परे खन, उहे पहिरियों पहिरियों जहन्नम में वेंदा। वरी जन्नत में भी पहिरियों आलिम ई वेंदा। उहे केड़ा आलिम हूंदा? उहे उलमाए रब्बानीयीन हूंदा। उहे आलिम कीअं ख़बर पवे त सू कहिड़ो आहे, रब्बानी आलिम कहिड़ो आहे? बस इहो ई फ़र्क़ु आहे। अरे जंहिंजे गुफ़्तगूअ में तोखे मुस्तफ़ा याद अची वञे, दिल ठरी पवे, अखियुनि मां ॻोढ़ा वही पवन, समझ उलमाए रब्बानी आहे। जंहिंजे गुफ़्तार में, जंहिंजे किरदार में नबीअ जो बग़्ज़ हुजे, भले ख़ुदा जो कसम लख मस्जिदूं ठाहे, मुंहिंजे दिल भर नबीअ जे ज़ात सां हुनजो को बि ताल्लुक़ न आहे। ताल्लुक़ हुनजो आहे जेको कल्ह बि मुस्तफ़ा जो ग़ुलाम हुयो, अॼु बि मुस्तफ़ा जो ग़ुलाम आहे। जंहिंखे गैरत अगर आहे त आमिना जे लाल ते आहे। उहो चवंदो अगर को मूंखे ॻाल्हाए बर्दाश्त आहे, मुंहिंजे वालिदैन खे ॻाल्हाए बर्दाश्त आहे। अरे अगर को नबीअ जे बारे में ॻाल्हाईंदो न, आलिम कॾहिं बि बर्दाश्त करे कोन कंदो। उहो चवंदो ई मुंहिंजो तन मन धन कुर्बान आहे त मुंहिंजे दिल पर न। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, बेशक सुन, सुभान अल्लाह, जिंदाबाद, जिंदाबाद, अल्लाह अकबर। या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह। अबा असां खे गैरत आहे त आमिना जे लाल ते गैरत। सुभान अल्लाह। हाँ हाँ मुझे दिल पर नबीअ जे बारे में को ॻाल्हाईंदो न, असां खां बर्दाश्त कोन थींदो, असां खां बर्दाश्त कोन थींदो। थियण बि न खपे, थियण बि न खपे। सिर्फ़ आलिम खे न, हर मुसलमान खे जंहिं बि कलमो पढ़ियो आहे न, ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह, उन जे साम्हूं को नबीअ जे बारे में तौहीन करे उहो ख़ामोश रहे। त कलमो कहिड़े कम जो? कलमो इहो कहिड़ो तोखे सेखारे छा थो त तूं नबीअ जे बारे में तौहीन करे, नबीअ जे बारे में ज़ुबान दराज़ी करे? अरे नबीअ जी ज़ात मुनाज़रनि जी ज़ात न आहे, नबीअ जी ज़ात प्यार जी ज़ात आहे, नबीअ जी ज़ात मोहब्बत जी ज़ात आहे। अरे गुलाब जे गुल मां ख़ुशबू वरती वेंदी आहे। गुलाब जो गुल हूंदो ख़ुशबूअ जे लाइ, नबी या प्यार जे लाइ, नबी या मोहब्बत जे लाइ, नबी या इज़्ज़त जे लाइ, नबी या अज़मत जे लाइ। जेको पंहिंजे नबीअ सां जांच करे, जूझ करे, तहक़ीक़ करे प्यार करे न, कूड़ो आहे, कूड़ो आहे। अरे प्यार पुछी करे कोन थींदो आहे, प्यार बग़ैर पुछण जे थी पवंदो आहे। मोहब्बत बग़ैर पुछण जे थी पवंदी आहे, मोहब्बत बग़ैर दलील जे हूंदी आहे। प्यार ऐं दलील घुरे, प्यार आहे ई कोन। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। नाराज़ त न आहियो? सभु जवाब ॾियो, नाराज़ त न आहियो? हाँ जेको दिल भर नबीअ सां जंहिंजो ताल्लुक़ आहे उहो नाराज़ न थींदो। बाक़ी जंहिंजो ताल्लुक़ आहे ई न, भले सड़े फ़क़ीर खे कहिड़ी परवाह आहे, सड़े वञी खॾ में किरे, असांखे कहिड़ी परवाह आहे? हा सुभान अल्लाह जो, अञा ज़ोर सां सुभान अल्लाह जो। बसि हाणे ॿियनि सभिनी ॻाल्हियुनि खे छॾे था ॾियूं। हिकु ॻाल्हि हज़रत सैयदना आदम अलैहिस्सलाम वारी ऐं ॿियो मशहूर एतिराज़ आहे, उनजो जवाब बस। पर इहे ॿ ॻाल्हियूं बि सम्झी वियो न, अधु कलाक जी तक़रीर सम्झो 4 कलाकनि जे बराबरि। मता वरी मिलणो न थिए तव्हां असांजो त हे किताब यादि करे वञो, ठीकु आहे? सिक ऐं मोहब्बत सां दिलि जे हुज़ूर सां मुंहिंजे दिलि भर नबीअ ते सलाद पढ़ो त मां आवाज़ सां अर्ज़ु कयां। बाक़ी इहा शइ मां अर्ज़ु रखांव, इहा शइ मां अर्ज़ु रखांव त महबूब सां जेको प्यार कंदो आहे न, प्यार बुज़दिल न हूंदो। हिन दिलि में जेका बहादुरी आहे न, ईंदी नबीअ जे प्यार सां आहे। बसि नबीअ जे प्यार सां ईंदी आहे, बसि नबीअ जे प्यार सां ईंदी आहे। अरे तूं छा झलींदे न ॻाल्हाए, मुंहिंजो बाबू बि मूंखे झले न, मां ताल्लुक़ ख़तमु करे छॾंदोमांसि। तूं छा आहे? मुलनि खे न ॻाल्हाए, हीअं न ॻाल्हाए, मिट लॻंदासीं, चाचा लॻंदासीं, ॾाॾा लॻंदासीं। अरे जेको नबीअ जो नाहे, तव्हांजो छा अक़ीदो आहे? जेको नबीअ जो नाहे हथ बुलंद करे चओ, रब ॾिसी रहियो अथव। जेको नबीअ जो नाहे
साजो पिता जेको नबीअ जो न आहे, साजो जेको नबीअ जो न आहे, साजो जेको नबीअ जो न आहे, जेको नबीअ जो गुलाम आहे असांजो इमाम आहे, जेको नबीअ जो गुलाम आहे चओ असांजो इमाम आहे, जेको नबीअ जो गुलाम आहे, साजो इमाम जेको नबीअ जो गुलाम आहे असांजो इमाम आहे, जेको नबीअ जे दर जो गदागर रास आहे। अल्लाह सुभान अचो सिक ऐं मोहब्बत सां मुंहिंजे दिल भर ते सलात पढ़ो त मां अर्ज़ कयां। सभई चओ सल्लल्लाहु या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु व मन वालुहु पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो। सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। रब साईं जॾहिं आदम अलैहिस्सलाम खे पैदा पियो फरमाए न, मलाइकनि खे फरमाई मां आदम थो बणायां। मलाइकनि जो मौला अहिड़ी मखलूक छो थो बणाए? उन्हनि आदम अलैहिस्सलाम ते एतिराज़ न कयो, उन्हनि असांजे किरदार ते एतिराज़ कयो त मौला अहिड़ी मखलूक छो थो बणाए जेका फितना कंदा, फसाद कंदा, कुंदरेजूं कंदा। रब साईं फरमायो मां ॼाणियां थो तव्हां हाणे अॻिते अल्लाह ताला छा थो फरमाए? अल्लाह तबारक व तआला जल जलालुहु व मन वालुहु आदम अलैहिस्सलाम खे पैदा फरमायो आहे। अल्लाह जो क़ुरान तो चवे व अल्लम आदमल अस्माअ कुल्लहा। अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम खे दुनिया जहान जा सब नाला सेखारे छॾिया। सुभान अल्लाह। हिकु नालो न, ॿ न, टे न, चार न, पंज न, क़ुरान तो चवे आदमल अस्माअ कुल्लहा। क़यामत ताईं जंहिं बि शइ जो जहिड़ी बि ज़ुबान में कहिड़े बि क़ौम वारो, कहिड़े बि नस्ल वारो नालो रखंदो, अल्लाह ताला शुरू में ई आदम अलैहिस्सलाम खे सभिनी जो इल्म अता फरमाए छॾियो। हाणे मां तव्हां खां थो पुछां कयां, इहा आयत थी ॿुधाए त तुंहिंजे मुंहिंजे नाले जी बि आदम अलैहिस्सलाम खे ख़बर आहे? थोरो बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह चवंदो वञ। सुभान अल्लाह। बस अध कलाक जो खिताब आहे त खिताब भी यादगार भी है, तुझी सुभान अल्लाह भी यादगार भी है। सुभान अल्लाह। तुझा मुझा नाला भी आदम अलैहिस्सलाम के अल्लाह सेखारिया, असांजे पर ॾाॾनि जा भी सेखारिया, तड़ ॾाॾनि जा भी सेखारिया, पोटनि पोटनि जा ॾोटनि जा सभिनी जा नाला सेखारिया। माना पतो पयो त तोरबंद में केतिरा मुसलमान था रहनि, हिन पाकिस्तान में केतिरा मुसलमान था रहनि, हिंदू था रहनि, काफ़िर था रहनि, यहूदी था रहनि, ईसाई था रहनि, सभिनी जे नालनि जी आदम अलैहिस्सलाम खे ख़बर आहे। अरे जॾहिं आदम खे ख़बर आहे त उन आदम जे इमाम मुस्तफ़ा खे ख़बर कीअं न हूंदी? सुभान अल्लाह सुभान अल्लाह। सिर्फ़ हिननि जा नाला न, हिन जो बि त नालो आहे न, काशे नालो आहे, हिन नालो छा आहे? गिलास। सिंधीअ में गिलास चइबो आहे, अरबीअ में छा थो चयो वञे, इन नाले जी बि आदम अलैहिस्सलाम खे ख़बर आहे। हिन जो नालो छा आहे? भित। ठीकु आहे, उर्दूअ में छा थो चयो वञे, पंजाबीअ में छा थो चयो वञे, अरबीअ में छा थो चयो वञे, फारसीअ में नालो छा आहे? इहा बि आदम अलैहिस्सलाम खे थोरो ॾाढियां ॻाल्हि आदम अलैहिस्सलाम खे ख़बर आहे। गुल, हिन गुल खे सिंधीअ में गुल थो चयो वञे, अरबीअ में छा थो चयो वञे, हिंदीअ में छा थो चयो वञे, आदम अलैहिस्सलाम खे मां नथो चवां, अल्लाह जो क़ुरान चई रहियो आहे। सुभान अल्लाह सुभान। केरु चई रहियो आहे? थोरो ॾाढियां न ॻाल्हाए, केरु चई रहियो आहे? अल अस्माअ कुल्लहा कुल्लहा कुल्लहा। नालो को रब छॾियो ई न, अरे जेको
अलैहिस्सलाम जो आदम अलैहिस्सलाम जे इल्म में को नालो नथो पोइते रहा है तो वो आदम जे मुस्तफा जो खलीफो आ। अरे खलीफे के रब पढ़ाए तो मुर्शिद जो शान छा होंदो। सुभान अल्लाह। अल्लाह ताला के सेखारियो चो आदम अलैहिस्सलाम के पो रब तो फरमाए सुम्मा अरदहुम अलल मलाइका आदम के सेखारे पोवे सब शयूं अल्लाह मलाइकन जे सामो रखियो। सुम्मा अरदहुम अलल मलाइका मलाइकन जे सामो पेश कयो। अल्लाह ताला फरमायो फकाल अंबिऊनी बे अस्माए हाउलाए इन कुंतुम सादिकी। सुभान अल्लाह। सुभान रब सेखारिया कंहिंखे सभु ॻाल्हायो लॻे थो बुख सतायो आहे तव्हांखे। बुख त कोन सतायो आहे न बाबा। हे इश्क जा ड्रव थियनि था त बुख जी कहिड़ी ज़रूरत आहे। सेखारियईं आदम अलैहिस्सलाम खे वो पेश कई मलाइकन के। मलाइकन के अल्लाह ताला फरमायो अंबिऊनी बे अस्माए हाउलाए इन कुंतुम सादिकीन। फरमाई ओ मलाइको वडियूं प्या गालियूं कयो त हिन जी औलाद फसाद कंदी फितना कंदी खून रेज़ियूं कंदी भला मूंखे हिननि शयुनि जा नाला त ॿुधायो। अगर पंहिंजे इन पंहिंजे फिक्र में न सोच में सचायो त मूंखे ख़बर ॿुधायो त अल्लाह जे मलाइकनि छा फरमायो वा ज़रा तवज्जो सां। अल्लाह जो कुरान तो चवे कालू सुबहानक सुभान अल्लाह। ला इल्म लना इल्म आहे ही कोन को। सुभान अल्लाह। पर अग्यां लफ्ज़न इल्ला त मुल्ला के समझ में कोन आई। अल्लाह लफ्ज़ इल्ला। अरे फतवाऊं ला ते हण वारा ला इला ते फतवा आने तो अगियो इल्ला त बीठी आ न। अल्लाह ला इल्म लना इल्म कोने को इल्ला मा अल्लमतना। तवज्जो सां मलाइकनि छा चयो हाणे इनखे मुख़्तलिफ़ अंदाज़नि सां सम्झूं था पिया। हिकु त इहो आहे हो छा चवंदा अबा न इहो ज़ाती ऐं अताई इहो जेको फ़र्क़ु आहे न इहो बिरेलविन जो फ़र्क़ु आहे। क़ुरान में किथे लिखियलु आहे त हे इल्मु अताई आहे हे इल्मु ज़ाती आहे। असां चवंदा आहियूं ज़ाती इल्मु सभु शइ जो अल्लाह खे आहे। अबा ज़ाती इल्मु सभु शइ जो कंहिंखे आहे। थोरो ॾाढा ॻाल्हायो कंहिंखे आहे अल्लाह खे आहे। ऐं अल्लाह अता करे पंहिंजे नबीअनि खे त अल्लाह करे थो सघे पियो। चवंदा आहिनि या बिरेलविन या फिक्र ठाहियो आहे पर इहो बिरेलविन कोन ठाहियो आहे। इहो मलाइकनि ॿुधायो आहे ला इल्म लना ज़ाती इल्म कोने को। ला इल्म लना ज़ाती इल्म आहे ही कोन को। यो ज़ाती इल्म इल्ला मा अल्लमतना। सुभान अल्लाह। हाँ मौला ओतिरो आ जेतिरो तो अता कयो आ। सुभान अल्लाह। बिरेलविन ठाहियो आहे त ज़ाती अताई। अरे यो क़ुरान तो चवे बिरेलविन जो क़ुरान में बिरेलवी आहे। सुभान चओ सुभान अल्लाह। तव्हां ख़ुशि थियो होॾे त फतकी मतल हूंदी न बाबा होॾे त बाहि मतल हूंदी। सॼो ॾींहुं तकीर हली हुनखे परेशानी कोन थी हूंदी। जो फ़क़ीर आयो आहे त परेशानी त पोइ थींदी न। अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह। असां कंहिंजी कान रखण वारा न आहियूं। असां कान रखंदासीं त मुस्तफ़ा जे तन ग़ुलामनि जी अल्लाह सुभान। तव्हां जेके ग़रीब आया हो न तव्हांजूं जुतियूं तव्हांजी जुतियुनि तां जेका दस उतरे मां उन दस तां बि क़ुर्बान। बाक़ी मुस्तफ़ा जो गुस्ताख चङो भलो हुजे न असां हुनखे जूते जी नोक ते बि न रखंदा। नबीअ जो गुस्ताख आहे त ॻाल्हि ख़तम आहे न।
अब ये जो फलसफो आ अताई ज़ाती जो कहीं बुधायो आ चो अल्लाह जे मलाइकन बुधायो आ कहीं बुधायो आ थोरो ॾाढा ॻाल्हायो कहीं बुधायो आ तो मलाइका ने चयो मौला ज़ाती इल्म कोने को इल्ला मा अल्लमतना हाज जेतिरो तो अता फरमायो आ ओतिरो आहे हिकिड़ो दराज़ी हो आ ॿियो राज़ कहिड़ो आ हाणे सम्झो दिल सां सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह अहिड़ी चओ जो हर तरफ़ सुभान अल्लाह जी गूंज हुजे सुभान पर हाणे अल्लाह सम्झ अल्लाह ताला इल्म सेखारियो कंहिंखे चओ आदम अलैहिस्सलाम खे कंहिंखे सेखारियई आदम अलैहिस्सलाम के सेखारे करे पो मलाइकन के चई त बुधायो त हाणे आदम जे मुकाबले में केर होया चो मलाइक हेडा आदम अलैहिस्सलाम जो इल्म हेडा मलाइका आया हाणे कुरान पढ़ कुरान समझ इन ही आयत के पहिरियों त इहो फिक्र निकतो त ज़ाती इल्म कंहिंखे बि कोने को अगर तू अता करे दाता करे तो सके पियो ॿियो राज़ समझो अल्लाह ताला फरमायो अंबिऊनी बेअस्माए मूंखे इन्हनि शयुनि जी ख़बर ॾियो मलाइकनि जो ॾिठो हेॾा आदम बीठो आ चयो ला इल्म लना सुभान अल्लाह मुंहिंजा मौला तुंहिंजे नबीअ सां भेंट कयूं इल्म त आहे ई कोन को वाह वाह सुभान अल्लाह तुंहिंजे आदम जी भेंट में ॿुधायूं ला इल्म लना छो त उन्हनि खे ईमान बचाइणो आहे न मौला तो जो आदम सामू आ त अल्लाह जे नबीअ सां को भेंट त करे ई कोन थो सघे पयो ला इल्म लना मौला इल्म आहे ई कोन को इल्ला मा अल्लमतना आज को तो सेखारियो आ अब जेको रब सेखारे हाणे हिकिड़ो राज़ कहिड़ो निकतो त मौला असां प्यारे नबीअ जे मुक़ाबले में न ईंदासीं हूअं त इल्म वॾो आहे बारिश लहे बारिश वसे केतिरा कतरा मलाइक गणे वठंदा आहिनि इन ज़मीन में केतिरा वारीअ जा ज़र्रा मलाइक गणे वठंदा आहिनि रूए ज़मीन में जेके बि वण आहिनि पन घणा मलाइक गणे वठंदा आहिनि इल्म त मलाइकनि खे कमाल जो आहे पर हुननि चयो साम्हूं नबीअ जो मुक़ाबिलो न थींदो आहे सुभान अल्लाह नबीअ जो मुक़ाबिलो थोरो ॾाढा ॻाल्हायो नबीअ जो मुक़ाबिलो पर हिन में टियों राज़ कहिड़ो आहे हा ओतिरो इल्म आहे जेतिरो तो ॾिनो आहे हाणे जेको रब ॾिनो उन इल्म खे छा चइबो रहमानी इल्म अताई त थियो पर रहमान वारो इल्म ठीकु आहे हिकिड़ो वा रहमान वारो इल्म ॿियो वा शैतान वारो इल्म हिकिड़ो रहमान वारो इल्म मां पंहिंजी ॻाल्हि नथो कयां रब जे क़ुरान में तोखे ॿुधायां हिकु रहमान जो इल्म आहे ॿियो शैतान जो इल्म आहे शैतान जो इल्म छा हुयो त मौला बशरा मौला मिट्टीअ मां तो पैदा कयो आहे रब मिट्टीअ मां त पैदा कयो हो न आदम अलैहिस्सलाम बशर भी हुयो न पोइ रब छो तड़ियोसि ॻाल्हि त हुन उहा ई कई जेका हुई पर हुन ॻाल्हि उहा कई ज़ुबान ते त उहा हुई पर दिल में नबीअ जो मुक़ाबिलो दिल में नबीअ जो मुक़ाबिलो पियो करे त मां वॾी इबादत कई आहे हिकिड़ो शैतानी इल्म आहे ॿियो रहमानी इल्म आहे त मलाइकनि चयो मौला असांखे शैतानी इल्म कोन्हे को जो नबीअ जो मुक़ाबिलो कयूं असांखे रहमानी इल्म आहे ऐं तो सेखारियो आहे केॾो बि इल्म हुजेव केॾी बि सम्झ हुजेव अगरि मुंहिंजो नबी साम्हूं अची वञेव त इल्म क़ुर्बान करे छॾिजो सुभान अल्लाह मौला सामू आदम कीअं इल्म ज़ाहिर कयूं इन्नक अंतल अलीमुल हकीम तू ही इल्म वारो आ हिकमत वारो आ हाणे जॾहिं मलाइक ख़ामोश थी विया त अल्लाह ताला तो फरमाए या आदम सुभान अल्लाह छा फरमाई
सुभान कुरान छा थो चवे या ॾाढा त चओ मुशरिक न थींदो कुरान थो चवे अल्लाह कुरान काथे चयो आहे या ईसा छा चयो अथई काथे चयो अथई या मूसा ठीक आहे काथे या हारून काथे या ज़करिया काथे या यहया काथे या आदम हाणे मां तव्हां खां थो पुछां कयां हिते मां मस्जिद ते लिख रहा या आदम ॾोह त न आहे कुरान में लिखियल आहे करे न थोरो जवाब त ॾियो या आदम कुरान चवे थो न हिते मां लिखां या आदम ॾोह आहे या हारून ॾोह आहे या ईसा ॾोह आहे या मूसा ॾोह आहे अरे 1.25 लख नबियन ते फिफड़ नथो सड़ई त या मोहम्मद ते छो थो सड़ई अल्लाह तू नबी जा नाम मिटाए रब तोखे हशर में मिटाए छॾींदो या आदम लिख को ॾोह न है या मूसा लिख को ॾोह न है या ईसा लिख को ॾोह न है अरे 1.25 लख नबियन जा नाला मस्जिदन ते लिख को ॾोह न है अरे बेशर्मा शर्म नथो अचे जे नबी जो नालो खणे जे ते कलमो पढ़े उन जो या मोहम्मद ठाहींदो थो वठे 1.25 लख नबियन ते काबिरन के चिड़ न आहे चिड़ आहे त मुस्तफा साया मुस्तफा ते ठरंदो आ त सुन्नी ठरंदो आ सुभान अल्लाह सुभान हे 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 मुझे महबूब जो गुलाम ठरंदो आ मुझे दिलबर ता सिर तन मन कुर्बान कंदो आ त या रसूल अल्लाह चवण वारो ही कुर्बान कंदो आ खुदा जो कसम किन खत्म नबूवत ते करोड़ रुपया खाई छड़िया अरे असेंबली में बैठा हुयो उते जरे नबी जे शान में गुस्ताखी थी कहीं ॻाल्हायो हो उते भी अल्लाह देखा कम न वतो अरे सुन्नी माज़ूर हुयो अल्लाह उन खातमे हुसैन के फैजाबाद में घुराए करे रब देखारियो त ये वेण वारा असेंबली में कतारन मुस्तफा जा वफादार सुन्नी हूंदा है सुभान अल्लाह सुभान अब जेको चोर जो साथ दे वो भी छाहे थोरो ॾाढा आवाज़ सां ॻाल्हायो ॾाढा आवाज़ सां ॻाल्हायो जेको चोर जो साथ दे वो भी जेको चोर जो साथ दे वो भी जेको धाड़ेर जो साथ दे वो भी अरे जब पाकिस्तान के लुटियो तुंहिंजा मुल्ला उन्हनि सां गॾु मुस्तफा जा परवाना साम्हूं गोलियूं अचनि तॾहिं बि चवनि लब्बैक या रसूल अल्लाह मवाली सां भी गॾु फिलाणे सां भी गॾु इस्लाम इस्लाम छा थो करे इस्लाम पंहिंजो पावर पाण रखंदो आहे इस्लाम के लुटेरन जे साथ असा कोन ईंदो आ खुदा जी जात जो कसम हाणे सेनेट जो इलेक्शन थियूं हिक हिक सीट 70 करोड़ में पई विकामजे वाह मुस्तफा जा दीवानो चयूं इन 70 करोड़न के दज़ हणो मुस्तफा जो दर छॾींदासीं सुभान अल्लाह सुभान अल्लाह 70 करोड़ ते विकामजी तू दीन जी ॻाल्हि कंदे अरे तो किताब जे नाले ते वोट वठा 70 साल थी वियो सिंध असेंबली में मस्जिद ही कोन ठही आ हाणे लब्बैक या रसूल अल्लाह वारो पोतो वाचे मस्जिद जो आवाज उठारियो सुभान अल्लाह वाह वाह कश्मीर ही आजाद कोन थींदो आ कश्मीर जो चेयरमैन जो रहे छो न निकते हैं कश्मीर जे लाइ छो न पियो निकरे कश्मीर जे लाइ बेनजीर जे लाइ जी वो औरत के वोट ॾियणु हराम आ अरे बेनजीर सां वेहणु हराम आ त मरियम नवाज सां बाक़ी जायज़ आ
अल्लाह तव्हां सिर्फ बहादुर थी बीहो न बहादुर बहादुर तव्हां जे लब्बैक या रसूल अल्लाह जे नारे सां ई ज़िलज़िलो अची वेंदो ए नारो ई अहिड़ो आहे लब्बैक या रसूल अल्लाह त सोना रब छा फरमायो या आदम तू ॾेखार न जेके चए हल बाबा तू सॾु न कर भला क़ुरान समझी या नबी लिख भला तू सॾु न कर भला क़ुरान में त लिखियल आहे न या अय्युहल मुज़म्मिल भला इहो ई समझी लिख त पतो पवे न के मोहब्बत वारे चयो आहे त कलमे क़ुरान में साईं तुंहिंजो नालो वाह वाह रब रहमान सां गॾु तुंहिंजो नालो अरे जाते या अल्लाह ठहंदो आहे त उते या मोहम्मद बि हूंदो आहे जाते या अल्लाह हुजे त उते या मोहम्मद बि आहे जिते ला इलाहा इल्लल्लाह आहे त उते मोहम्मद रसूलुल्लाह बि आहे जेकॾहिं हितां कटे थो न पोइ कलमे में बि कटे न पोइ नमाज़ में बि कटे न पर अल्लाह ये कम तोखां थो कराए छो त तूं बेअदब आहे न हे अखियुनि ठार हिन जे साम्हूं जॾहिं नबीअ जो नालो अचे न ख़ुदा जो कसम दिलि पागो पा सुभान अल्लाह सुभान अल्लाह नाराज़ त न आहियो 5 मिंट रहिया बाक़ी छा फरमाई या आदम हलो तू सॾु न कर भला ईअं क़ुरान चयो या आदम त मां या आदम चवां कोॾो त न आहे न या ईसा चवां कोॾो न आहे न या मूसा चवां अरे क़ुरान में या फिरौन चवे थो क़ुरान में या फिरौन चवे थो मुसल्ले ते या मोहम्मद चवण में तोखे ऐब थो नज़र अचे खुदारा पंहिंजे ईमान खे बचायो ईअं न त बस जेको ॾाढ़ी वारो हुन करे निमार पढ़ूं हा हा हर दर्जीअ खां कपिड़ा वारा न सिबराईंदो आहे छो हर नाईअ खां वार ठाराईंदो आहे हर होटल वारे जी चांहि पींदो आहे ॻोल्हे ॻोल्हे मोमिन ॾे भॻो बीठो हूंदो आहे न मूंखे बि 3 साल थियो कॾहिं इहो बि ज़ाहिर कोन थियो ख़ुदा जो बारो पर बाबा तव्हां वेंदा हो न ॻोल्हे ॻोल्हे हा दुनिया जी हर शइ ॻोल्हे वठो था दीन बस एरे घेरे न तू खेरे खां न न अल्लाह जे प्यारे नबी के रब छा फरमाए या आदम ओ प्यारा आदम अंबिहुम बिअस्माए हिनन के ख़बर त ॿुधाए छा ॿुधाए कंहिंजी सभिनी जे उहे नाला घणा हा अरबे खरबे करोड़े लातादाद तव्हां जे हिन यूसीअ में केतिरा माण्हू था रहनि उन्हनि जा नाला अगरि तव्हां इहे ॿुधाइणु शुरू कंदव तव्हांखे शाम थी वेंदी पर आदम अलैहिस्सलाम हिकिड़े लम्हे में नाला ॿुधाए छॾिया सुभान अल्लाह कीअं ॿुधाया अरे फ़र्क़ु आहे न तूं आम आहे हू रब जो नबी आहे सुभान अल्लाह रब अॻिते छा फरमाए आदम अलैहिस्सलाम ॿुधाया न नाला माना आदम पढ़ाया आदम अलैहिस्सलाम उस्ताद ॿिया सभु मलाइक छा थिया सब छा थिया अरे त आदम अलैहिस्सलाम जा शागिर्द हन मुस्तफा त मुस्तफा या सुभान अल्लाह अल्लाह सही फरमाए त क़ाल अलम अकुल लकुम इन्नी अलम गैब समावाति वल अर्द मां तव्हांखे न चयो त मां तो गैब ॼाणिया आसमाननि ज़मीननि जो व आलम मा तुबदून व मा कुंतुम तक्तुमून मां तो ॼाणिया जेको तव्हां ज़ाहिर था कयो जेको लिकायो था पहिरियों बि जॾहिं मलाइकनि खे रब फरमायो मां आदम तो ठाहियां हुननि जो मौला न ठा इते बि रब फरमायो अलम मां तो ॼाणिया तव्हां आदम अलैहिस्सलाम जॾहिं ॿुधायो वरी पोइ बि रब फरमायो त गैब केरु थो ॼाणे पहिरियों बि फरमाई गैब मां थो ॼाणिया पोइ बि फरमाई गैब पोइ पाण छो न ॿुधाई मलाइकनि खे आदम खां छो ॿुधाई पाण ॿुधाई हा न आदम खे उन्हनि खे मलाइकनि खे हेॾां फरमाई गैब मां थो ॼाणिया होॾां फरमाई गैब मां थो ॼाणिया फरमाई आदम ॿुधाए इन्हनि खे तूं सम्झाए इन्हनि खे तूं माना रब समझायो अगर कायनात के मुझे गैब जो इल्म अगर पहुंची सके तो त नबी जे वसीले सां पहुंची तो सके हजरत अल्लामा व मौलाना साईं किबला गुलाम हुसैन हुसैनी हफिज़ुल्लाह बितुल हयाती साहिब जन आया उन्हनि खे अर्ज़ा त महिरबानी करे हेॾे अंदर अचनि हाणे बाबा बस हिते हाणे ॻाल्हि था कयूं ख़तम जंहिं प्यारे आदम जो एॾो शान आहे त मुस्तफ़ा जो शान छा हूंदो
अब हेरे 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 ख्याल कयो हेरे ख्याल कयो हेरे ख्याल कयो मशहूर एतराज आ उन जो इंशाअल्लाह ए फकीर एड़ो जवाब दींदो जो क़यामत ताईं हो ला जवाब हुआ ही अस्तर पलस्तर थियो थन गंज थियो थन गंज हाँ हे फकीर हाने तकीर न भी करे न तहां बेफिक्र थी करे चवंदा कयो त पहिरियों फकीर ताहिर जे तकीरुनि जा जवाब ॾे पोइ ॻाल्हाए जाए कॾहिं बि को ॻाल्हाए न फासाए न चओ हिननि खिताबनि जा जवाब ॾे पोइ ॻाल्हाए जाए पोइ पहिरियों हेतिरो त इल्मु हाणे न हाणे मशहूर एतिराज़ आहे कहिड़ो सम्झजो जी साईं अब 5 मिंट वधीक वठा नाराज़ न थींदव अल्लाह सुभान नमाज पढ़ंदासीं बाबा असां अलीअ वारा आहियूं हा एतराज़ कहिड़ो आहे जी साईं नबी साईं खे इल्मु हुजे हाँ पहिरीं ॻाल्हि त इहो सवाल पहिरियों मुनाफ़िक़नि कयो आहे कंहिं कयो आहे सहाबनि पोइ तूं सहाबनि जे कढां कन मुनाफ़िक़नि जे कढां असां त सहाबा जे कढूं न असां त सहाबा जे कढूं न मुनाफ़िक़नि साईं नबी साईं खे इल्मु हुजे हाँ त अबा जाते जाते आवाज़ वञे थो न त मौलवी साहब थोरा जरा कन खोले करे ॿुधनि ऐं क़ुर बि खोलनि त मां जवाब सम्झायां सुभान अल्लाह सुभान अल्लाह क़ुर खां ॿाहिरि ॻाल्हि न तो सिर्फ़ दावा कई आहे त क़ुर पढ़ंदा पढ़ी हिन फ़क़ीर ॾेखारियो आहे सुभान अल्लाह किसी नबी साईं खे इल्मु हुजे हाँ त 70 सहाबा मोकिलियईं घणा सहाबा राजा ॻाल्हायो घणा सहाबा 70 सहाबा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोकिलिया हा हाफिज़ हुया कारी हुया आलिम हुया वो मुनाफ़िक़ उन्हनि खे वठी करे रस्ते में सहाबा खे शहीद करे छॾियो हुयो वो नबी साईं खे इल्मु हुजे हाणे एते जो इहा ॻाल्हि थी न अबा नबी साईं खे इल्मु हुजे हाँ त मोकिले हाँ अॻियो लॻंदो नारे तकबीर अल्लाहु अकबर अरे गुस्ताख इते तू नबी जे इल्म के घटाए करे रब जी वडाई तो बयान करे केडो कुफ्र तो करे नारे तकबीर की माना छा है अल्लाह हिते तू अगर बयान करी नबी के इल्म हुजे हां त बुधाया मां नबी के घट करे रब जी वडाई तो बयान करे नबी जो उस्ताद अल्लाह हुआ अल्लाह नबी जो उस्ताद केरा अबा शागिर्द इल्म में वधियल हुजे त उस्ताद जी इज्जत आ शागिर्द इल्म में घट हुजे त उस्ताद जी तौहीन आ वडाई ना है शागिर्द मुझो दिलबर मुस्तफा या उस्ताद खुदाया हाने मुझे दिलबर जो इल्म जे को घटाईंदो न वो समझो खुदा जी जात में तो हथ विझो अल्लाह खबर आ इल्म घट के हुंदो आ इल्म घट हुजे न टे सबब हुंदा टे या त पढ़ण वारे के अकुल न हुजे पढ़ण वारे के छा न हुजे अकुल न हुजे जेकॾहिं अकुल आहे त जेको किताब पढ़े तो किताब एॾो कामिल न आहे किताब ईअं या बस आम किताब आहे त बि इल्म में कमी रहंदी या पाण खे अकुल न अथसि तॾहिं बि कमी किताब नाक़िस आहे तॾहिं बि कमी या उस्ताद में महारत न आहे या उस्ताद में दिलचस्पी न आहे तॾहिं बि इल्मु घटि मिलंदो अबा तव्हां ॾिठो न आहे त हिकिड़ा शागिर्द सुबुह जो स्कूल बि पढ़ंदा आहिनि शाम जो ट्यूशन बि पढ़ंदा आहिनि ट्यूशन छो पढ़ंदा आहिनि त हुननि स्कूलनि में एॾी दिलचस्पी कोन हूंदी आहे उमूमन आहे दिलचस्पी ओड़ी इहो तंहिंजे करे त ॿियनि पढ़ाईंदा आहिनि त बाबा इल्मु अचे हाणे शागिर्द में अगरि इल्मु न आहे न टे कोताहियूं हूंदियूं त इल्मु न हूंदो नंबर 1 अकुल में घटि हुजे नंबर 2 किताब नाक़िस हुजे किताब कमज़ोर हुजे नंबर 3 पढ़ाइण वारो माहिर अचो हाणे दिलबर नबी जी ज़ात सुभान अल्लाह सुभान अल्लाह अकुल जी ॻाल्हि कर त अकुल केतिरो आहे उलमा लिखियो आहे रब अकुल जा 100 हिस्सा बणाया घणा हिस्सा बणाया थोरो ॾाढा ॻाल्हायो घणा हिस्सा बणाया 100 हिकु हिस्सो अल्लाह सॼी मखलूक खे ॾिनो 99 मुस्तफा खे अल्लाह सुभान अल्लाह वाह मुझा हिकु हिस्सो मलाइकनि खे बि रसूलनि खे बि नबियनि खे बि पीरनि खे बि पैगंबरनि खे बि सॼी काइनात खे हिकु हिस्सो मुस्तफा खे 99 हिस्सा हाय हाय सुभान अल्लाह हिफ़्ज़ यादगिरो केतिरो आहे भला यादगिरी कमज़ोरी हुजे
हज़रत अबू हुरैरा महबूब खां हदीस ॿुधंदो आहे, राति जो यादि कंदो आहे, सुबुह जो उथे हदीस विसरी वञे, वरी यादि करे वरी विसरी वञे, छो त साईं जी शादी बि थियल कोन हुई, ॿार बच्चा हुया ई कोन, साईं सफ़ा फ़क़ीरी ग़रीबी तबियत वारो माण्हू हुयो, साईं महबूब न रहंदो, बसि मुंहिंजे महबूब सां गॾु रहियो पियो हूंदो, बसि लंगर गिरहो मिलियो उतां मिलियो, बसि बाक़ी ॿियो को साईं जो जान सां ताल्लुक़ ई कोन हो, चई मुंहिंजा साईं तूं आहीं त मूंखे हाणे ॿियनि जो कहिड़ो सहारो। सुभान अल्लाह पर हदीसूं वञनि पियूं विसरंदियूं, मुंहिंजे साईं करे लिखंदे आका यादि थो कयां पर विसरी थियूं वञनि छा कयां, पाण फरमाइनि चादर त विछा, सुभान अल्लाह चादर जॾहिं विछाई आहे मुंहिंजे महबूब हीअं ॿ बुक भरिया कुझु बि कोन्हे, हिकु बुक भरे हीअं चादर में विधो, बुक भरे हीअं चादर में विधो, पर मैं अबू हुरैरा हिनखे वेढ़े करे सीने सां लॻा, अल्लाह सुभान अल्लाह अबू हुरैरा उहा चादर वेढ़े करे हीअं सीने सां लॻाई आहे। अबू हुरैरा साईं तो चवे त बसि महबूब जा लब चुरंदा वेंदा हा, हेॾे यादि थींदा वेंदा, सुभान अल्लाह ऐं सभिनी सहाबनि में अबू हुरैरा साईं जूं रिवायतूं वधीक आहिनि, सुभान अल्लाह बेशक सभिनी सहाबनि में हदीसूं घणूं हज़रत अबू हुरैरा बयान कयूं आहिनि। अरे हाणे मां तव्हांखे नबी साईं छा पियो हुनखे ॾे, अल्लाह ज़ाहिर हुयो त कुझु बि कोन, अल्लाह अकुल जा खज़ाना पियो दिलबर, सुभान यादगिरीअ जा खज़ाना पियो मुंहिंजो दिलबर नबी विराए। अरे जेको ग़ुलामनि खे दुआ करे उन्हनि खां का शइ नथी विसरे त मुस्तफ़ा जो शान छा हूंदो। अल्लाह अकुल केतिरो 99 हिस्सा महबूब खे, अकुल में कामिल। नंबर 2 किताब छा हुजे, कमज़ोर हुजे, किताब कहिड़ो आहे, चओ अल्लाह जो क़ुरान आहे, हे क़ुरान आहे, हे क़ुरान आहे, ऐं क़ुरान में छा आहे व तफ़सील अल किताब, हिन क़ुरान में तफ़सील आहे, छा जो तफ़सील आहे, लोहे महफूज़ जो, लोहे महफूज़ में छा आहे, क़ुरान तो चवे वला रत्बिन वला याबिसिन इल्ला फी किताबिन मुबीन, न सुकी शइ न आली शइ, अहिड़ी का बि शइ न जंहिंजो ज़िक्र लोहे महफूज़ में न आहे, वला असगर मिन ज़ालिक वला अकबर इल्ला फी किताबिन मुबीन, न नंढी शइ न वॾी शइ जंहिंजो ज़िक्र लोहे महफूज़ में न आहे। जेका शइ लोहे महफूज़ में आहे न उन सॼी जो सॼो इल्मु कंहिं में आहे, लोहे महफूज़ में लिखियल आहे, क़यामत कॾहिं थींदी लिखियल आहे, उहो इल्मु किथे आहे। अरे हिननि तौहीद त रब खे इल्म ई 5 ॾिना, बसि हिननि छा चयो बारिश कॾहिं वसंदी इहा अल्लाह खे ख़बर आहे, माउ जे पेट में छा इहा अल्लाह खे ख़बर आहे, को काथे मरंदो इहा अल्लाह खे ख़बर आहे, बसि। अरे तूं 5 इल्म थो ॾे न, असां चवंदा ज़र्रे ज़र्रे जो इल्मु मुंहिंजे अल्लाह खे आहे, सिर्फ़ 5 न ज़र्रे ज़र्रे जो इल्मु मुंहिंजे रब खे आहे। त सोना किताब बि कामिल। 3 नंबर ते उस्ताद में कमजोरी हुजे, उस्ताद इन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर, बेशक सुभान अल्लाह सुब्हानल्लज़ी बियदिही मलकूत कुल्लि शैइन व इलैहि तुरजऊन, जेको फर्श ते भी मुस्तफा के पढ़ाए त अर्श ते भी पढ़ाए। हाणे न अकुल में कमी, न किताब में कमी, न उस्ताद में कमी, हाणे अगर को कढे त उनजे ईमान में कमी आहे, उनजो ईमान कमज़ोर आहे। मुंहिंजे दिलबर नबी के अल्लाह इल्म अता फरमाए छॾियो आहे, चई साईं सहाबा वया हा, पोइ नबी साईं जन खे ख़बर हुजे हा त नबी साईं छो मोकिलनि हा, ख़बर न हुयसि न। अबा जेकॾहिं ख़बर हुयसि त पोइ नबी साईं मोकिलिया त माना नबी साईं पाण माराया, इहे तकीरन कंदा अथव। इन जो जवाब मां ॾियणो थो चाहियां अल्लाह जे क़ुरान मां, सुभान अल्लाह चओ, थोरो ज़ोर सां सुभान अल्लाह चओ। अल्लाह जो क़ुरान आहे सूरतुल बक़रा आहे, पहिरियों सीपारो, पहिरियों सीपारो सूरतुल बक़रा, आयत नंबर 61। अल्लाह साईं जो फरमाए वयक़्तुलून नबिय्यीन बिग़ैरिल हक़ ज़ालिका बिमा असव व कानू यअतदून। सुभान अल्लाह। कुरान 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 मां हरफ बाहर वञा खून माफ। कुरान कुरान तो चवे वयक़्तुलून नबिय्यीन बिग़ैरिल हक़, इन्हनि बनी इसराइल रब तो फरमाए मोजन नबियन के नाहक कत्ल कयो हो, छा कयो हो, वयक़्तुलून नबिय्यीन, नबियन के कत्ल कयो हो, नबियन के शहीद कयो हो। मौलाना जरा कुरान मथे ते रखी ॿुधाए त घणा नबी शहीद थिया, घणा नबी कत्ल थिया, ॿिया त ॿिया थिया, पर हिकिड़े टाइम हिक घड़ीअ में हिक
मजलिस में अल्लाह जे 70 नबियन के कत्ल कयो वयो हो। अल्लाह घणा नबी है सब ॻाल्हायो, घणा नबी है 70 नबी के कत्ल कयो, यहूदन कत्ल कयो, मोकिलियो के नबियन के तो ॾाढा ॻाल्हायो के मोकिलियो। अल्लाह अरे नबी ते एतराज करण वारा नबी 70 साहबा मोकिलिया, ख़बर हुजेस हां त पोइ छो मोकिले हां, माना पाण माराया न। अरे हिते त नबियन के अल्लाह मोकिलियो आ, अल्लाह खे त ख़बर आ न त ये यहूदी कत्ल कंदा, पोइ रब छो पियो मोकिले। दिल कोन ठारे सुभान अल्लाह चवण, सुभान अल्लाह सुभान अल्लाह। या कट लफ्ज़ कुरान मां वयक़तुलून नबिय्यीन जा बग़ैर हक़, ना हक़ उन्हनि मुंहिंजे नबियन खे क़त्ल कयो। मौला जॾहिं क़त्ल कयूं ख़बर हुई पोइ छो मोकिलियो? मुला हाणे जेको तूं जवाब ॾे असांजो बि उहो ई जवाब। रब खे ख़बर आहे न मुंहिंजे नबीअ ते एतराज़, रब खे ख़बर आहे मुंहिंजे नबीअ ते एतराज़। अरे कुरान पढ़ो न, वयक़तुलून नबिय्यीन बग़ैर हक़। छा पोइ अल्लाह खे ख़बर, अल्लाह खे त ख़बर आहे न, बिल्कुलु असांजो ईमान आहे। पोइ छा चवंदे तुंहिंजी गुस्ताखी वारी ज़ुबान अपनायो, अल्लाह पाण क़त्ल कराया, नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक। नबी साईं ख़बर हुई त पोइ साहबा खे नबी साईं पाण क़त्ल करायो। अरे न न बेवकूफ़, इहा ॻाल्हि न आहे। इहो जेको क़त्ल थिया न, शहादत जो रुतबो मिलियो हो। कहिड़ो रुतबो मिलियो हो? ॾाढा त ॻाल्हायो। ऐं शहीद जे खून जो कतरो ज़मीन ते किरंदो ई न आहे, रब जो दीदार थींदो आहे। मुंहिंजे नबी चाहियो पए त मुंहिंजा साहबा सहाबी भी थी विया, हाफिज़ भी थी विया, कारी भी थी विया, आलिम भी थी विया। हिन जहान मां वञणो त ज़रूर आहे, पर सहाबा 70 तयार थियो, वञो फलाणे जगह ते, रब जे नाम तां कुर्बान थियो। एॾा पता जे जिस्म मां वजूद मां कतरो न किरंदो, अवल रब जो दीदार थी पवंदो। सुभान अल्लाह या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह, या रसूल अल्लाह। हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम वेठा आहिनि, इज़राइल अलैहिस्सलाम आयो आहे, साईं सां मिलियो। हिकिड़े माण्हूअ खे कावड़ में ॾिसे थो इज़राइल अलैहिस्सलाम, इज़राइल अलैहिस्सलाम जो हलियो वियो। हाणे सम्झ त नबी साईं छो मोकिलियो, तक़दीर सम्झ, तक़दीर तो त सम्झो ई न आहे न, तूं ॿ किताब पढ़ी करे आलिम फाज़िल बणिजी आयो आहे। हिन जे हिकिड़े मुले जो जी साईं कमर वारो मूंखे इरशाद सरफ़ त ॿुधाए। मां चवंदो आहियां तूं सिर्फ़ु हो न कर, फितनो न कर, फसाद न कर, मोहब्बत सां वे, मोहब्बत सां, मोहब्बत सां वे, मोहब्बत सां, फितने फसाद सां न वे, मोहब्बत सां वे। तोखे मां इरशाद सरफ़ मां पंहिंजा अक़ीदा न ॿुधायां, मां सुन्नत छॾण लाइ तयार आहियां। अल्लाह सुभान अल्लाह सुभान। कुरान जी ॻाल्हि करे, कुरान त अरफ़ो आलाया, कुरान त बुलंदो बालाया। बाक़ी बाबा ॾाढा ई वारा असां न आहियूं। असां तोखे नाज़ आहे हथियारनि ते, असांखे नाज़ आहे मुस्तफ़ा जे नज़र ते बसि। तोखे नाज़ आहे, तोखे नाज़ आहे परायण एॾियुनि ते, असांखे नाज़ आहे पंहिंजे प्यारनि वलियनि जे दुआउनि ते बसि। असांखे नाज़ इहो आहे त मुंहिंजा साईं मलाइक जो हलियो वियो त उहो माण्हू अची करे साईं खे चवणु लॻो, साईं बाबा इहो हमरा इहो केरु हुयो? पाण फरमाए छो कि साईं ॾाढो मूंसां कावड़ में ॾिसे पियो, वॾो गौर सां ॾिसे पियो। पाण फरमायो इहो अल्लाह जो मलाइक इज़राइल हुयो। साईं पोइ मोॾे छो पियो कावड़ में तके? पाण सम्झी विया राज़ खे। जी साईं हाणे हीअं कयो, मूंखे भउ थो थिए ॾाढो, मूंखे भउ थो थिए, हाणे महिरबानी कयो, हवा खे हुकुम कयो त मूंखे श्रीलंका पुॼाए। किथे पुॼाए? वेठा किथे हुया? शाम मुल्क में। किथे वेठा? शाम मुल्क में। हाणे तो पढ़ियो न आहे त हुन में मुंहिंजो कहिड़ो कसूर आहे बाबा? किताब जो बंदि बयान तो रुगो पिन ते ज़ोर न, हुन में मुंहिंजो त ज़ोर कोन्हे को बाबा। शाम मुल्क में, शाम मुल्क में सुलेमान अलैहिस्सलाम वेठो आहे। उम्मती तो चवे साईं हवा के हुकुम कयो मूंखे श्रीलंका पहुचाए।
पाण ईअं न चऊं सा रब पहुचाए मां कीअं पहुचाए सघंदो मां काथे शाम काॾे श्रीलंका हवाई जहाज छोड़ी पाण पर ठीक है घबराए न हवा जी मुझा साईं हवा अची आई आहे कदम पर मां हिन मुंहिंजे प्यारे हिनखे खणो मुंहिंजे प्यारे खे हिनखे खणी वञी करे श्रीलंका लायसि मुझा साईं घणनि लम्हनि में लायासि पर मां हिकु लम्हे में लायसि हवा हुनखे खयो उते लाथई उते जीअं जो लाथई इज़राइल अलैहिस्सलाम जो अस्सलाम वालेकुम सुभान अल्लाह हाणे हिते बि मौलाना चओ न त सुलेमान अलैहिस्सलाम पाण मारायो काॾे तो अकुल वञई ख़ुदा सम्झे ॾेई काॾे तो अकुल वञई इज़राइल अलैहिस्सलाम मथां पहुतो अस्सलाम वालेकुम साईं हुनजो सोना जाॾो भॻु में ओॾे आए जी परेशान न थी घबराए न तू सुलेमान जो प्यारो आ तुंहिंजो मौत आसान आ सुभान अल्लाह साईं मौत आसान आ त पोइ तारा छो पियो ॾेखारे होॾे जी वो इन जे करे पियो ॾेखारियां आहे रब मूंखे फरमाए हे फलाणो मुंहिंजो बानो आहे इनखे श्रीलंका जे फलाणे शहर में हिन टाइम ते इन जो रूह कब्ज़ कर हाणे लिस्ट मूं वटि पहुती टाइम थोरो बचो हो मां जो उते ॾिसां उते तूं आहे कोन वरी आयमि हेॾे तूं वेठो आहे सुलेमान अलैहिस्सलाम सां मां कावड़ जा पियो तोसां तोते त टाइम थियण वारो आहे अलाए शिकिल तब्दील थी वई आहे छा थियो आहे होॾे त को आहे ई कोन को रब फरमायो उते उनखे मौत ॾियणो थी हाणे मां छा कयां मां कावड़ में तोड़े पियो ॾिसां त मूंखे परेशान कयो थी अल्लाह अकबर अल्लाह इज़राइल खे बि परेशान रब जे नबियनि जा प्यारा कंदा आहिनि अल्लाह पोइ जॾहिं टाइम जो गुज़रियो साईं पोइ मां चयो हाणे पाण ॼाणे न जाॾे मूंखे हुकुम कयो अथई मुंहिंजो कमु मां होॾे वञा अचे न अचे उहो उनजो कमु आहे मां पंहिंजो टाइम ते पुॼां त सही न मां श्रीलंका में जीअं पहुतो आहे हाणे छा चवंदे त सुलेमान अलैहिस्सलाम ॼाणी वाणी मोकिलाए मारायोसि अरे न इहो रब जो राज़ हुयो इहो रब जो राज़ हुयो रब जी हिकमत हुई 70 सहाबा खे नबी साईं मोकिलियो वञो ख़ुदा जो दीदार करण अल्लाह सुभान अल्लाह ख़ुदा जे दीदार खां वधीक को एज़ाज़ जहान में आहे ई कोन को रब जे दीदार खां वधीक को जहान में एज़ाज़ नाहे 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 हाणे तू माना छा थो चए त पोइ माना नबी साईं माना एज़ाज़ न ॼाणायां हाणे इहो जवाब तूं क़ुर मां ॿुधाइजांइ अगरि तुंहिंजो एतिराज़ आहे न नबी साईं ते त पोइ इहो एतिराज़ क़ुर बयान थो करे त वयक़्तुलून नबिय्यीन बिग़ैरिल हक़ मुंहिंजे नबियनि खे बि यहूदियुनि क़त्ल कयो हो पोइ ॿुधाए रब खे ख़बर बि आहे यकीनन ख़बर आहे असांजो ईमान आहे ख़बर आहे पोइ रब छो मोकिलियो हो जेको तुंहिंजो जवाबु असांजो जवाबु अल्लाह साईं खां दुआ त अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए हीअ आख़िरी पैगाम ॿुधो मुंहिंजा अज़ीज़ दोस्त मुसलमान भाउ हीअ अंगूठा चुमंदा आहियूं महबूब जे नाम ते चुमंदा आहियो सभु चुमंदा हथ मथे कयो सभु जॻह चुमंदा आहियो हे पासो महबूब जो त हे पासो बि महबूब जे निज़ाम जे लाइ तहरीक लब्बैक या रसूल अल्लाह तहरीक लब्बैक या रसूल अल्लाह मैदान में पहुची चुकी आहे सभु हुनजो साथ सब उनजो साथ जो साथ इन ते या त बस इने जाना इने माना न रखा गैर से काम लिल्लाहिल हम्द में दुनिया से मुसलमान गया बस महबूब जे नामूस जे ला महबूब जे इज्जत जे ला महबूब जे खत्म नबूवत जे ला सब साथ ॾींदो इंशाअल्लाह सब चओ इंशाअल्लाह इंशाअल्लाह वाहिद तहरीका जो नारो मस्जिद में हणो त बि सवाब सुभान लब्बैक या रसूल अल्लाह हिते चओ त बि सवाब बाजार में चओ त बि सवाब घर में चओ त बि सवाब बर में चओ त बि सवाब अल्लाह साईं खां दुआ अल्लाह ताला अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए जेके बि हितों जा जमायती आहिनि जेके बि जमायती आहिनि सभिनी खां हथ ॿधी करे अगरि मुंहिंजे तरफ़ खां कंहिंखे बि का ॻाल्हि हुजे त मां माज़रत अगरि कंहिंखे बि दिलि में हुजे मुंहिंजे तरफ़ खां को बि ॾुख